अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवानी सी आए हो प्रोग्राम इसहाक कोलाची सां गॾु। नाज़रीन, समूरी दुनिया जूं नज़रूं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ ते हुयूं ऐं स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो पिणु ऐलान अॼु अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां कयो वियो आहे ऐं ईरान पारां ऐलान कयो वियो आहे त जेको स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ आहे उनखे बाक़ाइदा तौरु खोलियो वियो आहे ऐं उनखां पोइ डोनाल्ड ट्रंप पारां ट्वीट पिणु कयो वियो आहे ऐं उनखां पोइ ज़ाहिरा आलमी लेवल ते पाण खे हिकु अमुन जी जेका उमेद आहे उहा पाण खे नज़र अचे पई, छाकाणि जेको मामिलो हुयो ऐं जंहिंमें डेडलॉक बरक़रार हुयो इस्लामाबाद टॉक्स में, उनमें स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ हिकिड़ो अहम एजेंडा हुयो जंहिंजे करे उन्हनि जा मामला जेके आहिनि सेटल डाउन न थी सघिया। पर अॼु उन ऐलान खां पोइ बाक़ाइदा तौरु लॻे थो त हींअर ईरान ऐं जेको इज़राइल अमेरिका विच में जेकी जंग आहे उनमें को पॉज़िटिव रिज़ल्ट निकिरी ईंदो ऐं उनखां पोइ इहो बि एक्सपेक्टेड आहे त नेक्स्ट वीक या कमिंग डेज़ में प्रेसिडेंट अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पाकिस्तान अची सघे थो ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो एग्रीमेंट साइन बि थी सघे थो ऐं इस्लामाबाद टॉक्स हिकु दफ़ो ॿीहर बि थींदियूं। उन हवाले सां पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। एक तरफ वज़ीर आज़म साहब जेके आहिनि उहे गैर मुल्की दौरे ते आहिनि ऐं उते जेके आहे सिफ़ारती कोशिशूं कनि पिया अमुन जे लाइ, त ॿिए तरफ़ फील्ड मार्शल आसिम मुनीर साहब उहे बि ईरान में आहिनि ऐं उन्हनि जी ईरानी सदर तोड़े परदेही वज़ीर सां पिणु मुलाक़ातूं बि थियूं आहिनि। त ॿिए तरफ़ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब सिफ़ारती कोशिशूं कनि पियो ऐं उनखां अलावा अॼु डोनाल्ड ट्रंप पारां जेको ट्वीट कयो वियो आहे इनमें वाज़े सबूत आहे त पाकिस्तान जी जेका स्ट्रगल आहे फाइनली उहा कंक्लूडिंग तरफ़ वञे पई ऐं उनमें पाकिस्तान जेको रोल प्ले कयो आहे उहो बि ज़ाहिरा हिकिड़ो एप्रिशिएट आहे। उन हवाले सां पाण प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। हींअर पाण खे स्टूडियो में जॉइन कयो आहे नईम सुमरो, प्रोग्राम एंकर आहिनि ऐं एनालिस्ट बि आहिनि, प्रोग्राम कंदा आहिनि पाण वटि बिहाइंड द न्यूज़। पाण खे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे हसन हबीब साहब, फार्मर एम्बेसडर आहिनि। शाह साहब बहुत शुक्रिया आपका और नईम साहब आपका भी बहुत शुक्रिया। पहिरियां त तव्हां इहो ॿुधाइजो, ज़ाहिरा अमां लम्हा ब लम्हा इन जंग खे कवर बि कयो पिया ऐं इन ते प्रोग्राम्स बि कयो पिया, जेका पॉज़िटिवली पाण खे हिन में पाकिस्तान जो रोल लॻो या फाइनली हींअर जेके पाण खे ॻाल्हियुनि मां हिकिड़ो पॉज़िटिव रिज़ल्ट निकितो, अव्हां खे लॻे पियो हींअर ईंदड़ कुझु ॾींहं अहम आहिनि ऐं उनमें वाज़े हिकिड़ो को एग्रीमेंट साइन थींदो ऐं हीअ जंग जेका आहे मुस्तक़िल तौर ते रुकिजी वेंदी? वॾी महिरबानी इसाक। जेके अमेरिका ऐं ईरान विच में इस्लामाबाद में ॻाल्हियूं थियूं उन जा जेके डेडलॉक वारा पॉइंट हुआ उहे 2 या 3 हुआ। हिकिड़ो त रचायल जेको यूरेनियम आहे उन वारो मामिलो हो, उन खां सवाइ स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ वारो मामिलो ऐं ॿियो मेन मसइलो लबनान वारो। जॾहिं लबनान में कल्ह जंगबंदीअ जो ऐलान कयो अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप, त उन खां पोइ अॼु ईरान तरफ़ां जेको आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलण जो ऐलान कयो वियो आहे। त इहा हिकु वॾी डेवलपमेंट आहे ऐं जेका उमेद आहे दुनिया खे ऐं पाकिस्तान जूं जेके कोशिशूं आहिनि त हिन ख़िते में अमन थिए उन ॾांहुं हिकु अहम अॻभराई इन खे चई सघिजे थो, छाकाणि त इन में जेको स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जो खुलणु आहे इन सां जेका आलमी मईशत ते जेके असर पिया उहे जेके घटि थींदा। तव्हां ॾिठो त जीअं ई स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुलण जो ऐलान थियो त जेके आलमी मार्केट में तेल जा जेके अघ आहिनि उहे ड्रॉप थी विया आहिनि। जेको आहे उन खां पोइ जेके उन सां हिकु त आलमी मईशत जे लाइ इहो फ़ाइदो आहे, ॿियो जेको अमरीका ऐं इसराइल विच में मुआहिदो थी रहियो आहे उन तरफ़ हिकु वॾी अॻभराई आहे। इन खां सवाइ मां तव्हांखे पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदो हलां त जेका ॻाल्हियूं हलनि पियूं अमेरिकी मीडिया में उहे इहे आहिनि त अमेरिका ईरान जा जेके मंजूमत कयल $20 अरब आहिनि उहे बि जारी करण ते राज़ी थी वियो आहे ऐं उनजे बदिले में इहा हाणे इहा अमेरिकी मीडिया जी दावा आहे, उनजे बदिले में ईरान जेको आहे जेको रचायल यूरेनियम आहे उन तां उहो हथु खणंदो। त डेफिनेटली इहा हिकिड़ी वॾी डेवलपमेंट आहे अमेरिका ईरान टॉक्स में। पर इन जो हिकु तरह सां क्रेडिट असांजे जेको आहे त जेका क़यादत आहे पाकिस्तान जी उन ॾांहुं बि वञे थो, छाकाणि त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब सऊदी अरबिया, तुर्की, क़तर जा दौरा कया आहिनि त फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर साहब ईरान में जेको आहे मुलाक़ातूं कयूं उन्हनि जी क़यादत सां ऐं उन्हनि खे कन्विंस कयो त थोरो तव्हां जेको आहे तव्हांखे बैकफुट थियणो पवंदो, कुझु जेका अॻिली दौर बि जेको आहे त पोइते थींदी। त हे हिकिड़ो तमामु सुठो साइन आहे त स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खुली वियो। हालांकि इहो जंग खां पहिरियां जेका ईरान ते मड़ी वई जंग 28 फरवरी खां, उन खां पहिरियां इहो नॉर्मली खुलियल हो, पर जीअं ई जेको आहे त हमला थिया ईरान ते त ईरान अॻिते हली करे इहो स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ बंदि करे छॾियो, जंहिंजे करे दुनिया
जी मईशत ते इन जा असर पिया ऐं इहो ई सबबु आहे त सॼी दुनिया इन में इन्वॉल्व थी वई ऐं उन्हनि जेको आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खे खोलण जो मुतालबो कयो या अमेरिका खे जंग बंदि करण जो मुतालबो कयो त लबनान जेको आहे मेन फैक्टर साबित थियो आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खोलण में ऐं असां उमेद था कयूं त इहो जेको जंगबंदी वारो जेको मुआहिदो आहे उहो जल्द खां जल्द थिए। जेका ॿी ॻाल्हि अव्हां कई जेको आहे मुज़ाकरात वारी जेके ॻाल्हियूं आहिनि इस्लामाबाद में उन्हनि जो ॿियो दौरु आहे अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप उन हवाले सां चयो आहे त हिन वीक जी एंड ताईं जेको आहे ॻाल्हियूं थींदियूं पर कुझु ज़रिया इहो बि चवनि था त इहा नेक्स्ट वीक या मंडे या ट्यूसडे ताईं ॻाल्हि वञी सघे थी पर बहरहाल जेतिरो जल्द इहो जेको मुआहिदो आहे इहो थींदो त इहो दुनिया ऐं ख़ासि तौर ते असांजे जेको रीजन आहे पाकिस्तान लाइ इहो बहितर आहे। अच्छा शाह साहब आपकी बहुत मेहरबानी, आपने टाइम दिया। शाह साहब आप ज़ाहिर है कैसे देख रहे हैं इसको? एक तो ज़ाहिर है पाकिस्तानी होने के नाते बहुत हमें खुशी हो रही है और बहैसियत सिटीजन ऑफ पाकिस्तान मुझे भी बहुत फख्र महसूस हो रहा है कि हमारा हमसाया जो है वो अरसा दराज से हमें टेररिज्म के हवाले से हमें आलमी लेवल पर उसने बड़ी कोशिशें की कि किसी न किसी तरीके से एक तो टेररिज्म करता भी है और दूसरा करवाता भी है और तीसरा ये कि फिर एलिगेशंस भी लगवाता है फॉल्स फ्लैग ऑपरेशन करके। और आज पाकिस्तान का चेहरा जो है वो पूरी दुनिया के सामने है कि पाकिस्तान ने इतनी बड़ी जंग रुकवा दी और इसका क्रेडिट जाहिर है हुक्मरानों पर तो है ही लेकिन इसमें हम पूरी कौम का भी क्रेडिट है। लेकिन अब सवाल मेरा आपसे ये है शाह साहब, ये बताइएगा कि अब पिछले वीक में जो हमारे यहाँ इस्लामाबाद में टॉक्स हुए उसमें यह भी कहा जा रहा है कि मामलात हल हो चुके थे लेकिन डोनाल्ड ट्रंप साहब ने ख्वाहिश का इजहार किया कि वो खुद आना चाह रहे हैं पाकिस्तान में और वो खुद इस चीज की एग्रीमेंट भी करेंगे और अनाउंसमेंट करेंगे। तो आप समझते हैं कि ये बात दुरुस्त है? बिल्कुल ठीक है, बहुत शुक्रिया। पहले तो आपकी बात से मैं एग्री करूंगा कि जो हमारे पड़ोसी मुल्क की कोशिशें थी पाकिस्तान को डिस्क्रेडिट करने की और पाकिस्तान के खिलाफ प्रोपेगेंडा करने की और फॉल्स फ्लैग ऑपरेशन इतना एमिनेंट था कि एक खबर ये भी कही थी कि पाक फौज अलर्ट पे चली गई है। तो डोनाल्ड ट्रंप साहब की ख्वाहिश तो है विजिट करने की और ये साबित करने के लिए कि वो जंगें रोक रहे हैं लेकिन ये जो इस्लामाबाद में डेडलॉक हुआ था वो शायद इसलिए हुआ था कि जो टीम थी डोनाल्ड ट्रंप साहब की वो उतनी इफिशिएंट नहीं थी और मसाइल बहुत टेक्निकल थे। मसलन न्यूक्लियर में 60% एनरिच फिसाइल मटेरियल मौजूद है ईरान पास, कोई 400 किलोग्राम, जिस पे सारा प्रॉब्लम था। ईरान वो के बम नहीं बनाना चाहता लेकिन अपने मटेरियल की भी वो हिफाजत करना चाहता है जी। तो वो टेक्निकलिटी के लिए दोनों टीम्स को वापस जाना पड़ा मजीद डिटेल के लिए और अब जब वो मुआहदे करीब आ रहे हैं तो वो डिटेल आयरन आउट हो गए, वो मसाइल की तक है। स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ खोलना बहुत जरूरी था दो वजूहात की बिना पर। तो एक तो वर्ल्ड खासतौर पे हमारा एशिया जो है वो टोटली डिपेंडेंट था इस रीजन के ऑयल पे। ऑयल के अलावा जनरल ट्रेड रुकी हुई थी, बहुत सप्लाई चेन डिस्टर्ब थी और एक जो सबसे मेरे नजदीक अहम मामला है ईरान भी और ज्यादातर इस रीजन के मुल्क जो है वो नेट फूड इंपोर्टर है। हॉर्मुज़ बंद होने के बाद से ये बड़ा इशू बन गया था। बंद जो नहीं भी अगर थी तो टोल की वजह से इंश्योरेंस बहुत हाई हो गया था और कमर्शियल लाइनर्स ने ऑपरेट करना छोड़ दिया था। अगर ये कंटिन्यू करता है और यूएन की अब रिपोर्ट्स भी आ रही हैं कि अगर ये कंटिन्यू करेगा तो फूड सिक्योरिटी की क्राइसिस हो जाएगी और बड़ा मसला हो जाएगा। तो ये बहुत टाइमली फैसला हो गया है, ईरान तैयार हो गया है कमर्शियल व्हीकल्स के लिए। ये हमें इस पर गौर करना अच्छा, इसमें शाह साहब ये भी बताइएगा कि अब एक्सपेक्टेड है और बहुत से जो एनालिस्ट हैं और इवन हुकूमती जराए से तो अभी तक हमें कोई वो नहीं लग रहा, लेकिन ये है कि हमें जो बड़े बड़े एनालिस्ट हैं उन्होंने ये दावा किया है कि अब डोनाल्ड ट्रंप साहब जो हैं वो पाकिस्तान में तो आएंगे ही लेकिन वो कमिंग 2 डेज कमिंग 3 डेज में आ सकते हैं और वो खुद आके एग्रीमेंट को साइन भी करेंगे और उसके साथ अनाउंस करेंगे और दुनिया को दिखाएंगे कि मैंने 10 जंगें रोक ली। और उससे 2 दिन पहले एक ट्वीट भी उन्होंने किया था कि जंग मैं रुकवा रहा हूं। तो आप समझते हैं कि अब डोनाल्ड ट्रंप साहब पाकिस्तान भी आएंगे और या पाकिस्तान में आके अनाउंसमेंट करेंगे? बिल्कुल, मुझे पूरा यकीन है कि वो आएंगे क्योंकि एक तो पाकिस्तानी लीडरशिप के साथ बहुत क्लोजली ऑपरेट कर रहे हैं पिछले ऑलमोस्ट 1 साल से और दूसरे ये उनके लिए एक बहुत बड़ा कारनामा होगा कि वो बावजूद इजराइल के और दूसरे प्रॉब्लम्स के
وہ آ رہے ہیں، ان پہ جو پریشر ہے وہ ان کو مجبور کر رہا ہے کہ وہ جلد سے جلد اس معاملے کو حل کریں. ادروائز اگر جنگ کنٹینیو کرتی تو ان کو پارلیمنٹ میں جانا پڑتا منظوری کے لیے، اور وہ ان کے لیے بہت مشکل تھا. پلس یورپ نے امریکہ کا ساتھ ٹوٹلی چھوڑ دیا، بعض نے کھل کے چھوڑا ہے، بعض نے اس طرح سے. اور امریکہ اب اس وار کو سسٹین نہیں کر پا رہا تھا. آپ نے آلریڈی کہا کہ ایسٹ ڈی فریز کرنے کی باتیں ہو رہی ہیں. پہلے وہ کہہ رہے تھے ہم فیز میں کریں گے، ایرانیوں نے غالباً منوا لیا ہے کہ وہ سارے ایک ساتھ ڈی فریز ہوں گے، تو ایران کو ریکوائرڈ پیسہ مل جائے گا. دیکھیے ایک اور ایشو ہے بہت اسٹکی، اور وہ ہوگا وار ریپریشن کا. جو ایران کا نقصان ہوا ہے، جیسے اسحاق صاحب نے بھی کہا، سومرو صاحب نے کہا کہ جو جنگ ان پہ مسلط کی گئی تھی، اس مسلط کی ہوئی جنگ میں کیونکہ امریکہ جا رہے ہیں تو امریکہ کو وار ریپریشن بھی دینا پڑے گا. جو خبریں وہاں سے ایران سے آ رہی ہیں ان کا بہت زیادہ لاس ہوا ہے، اور سول سیکٹر کا لاس بہت زیادہ ہوا ہے. اسرائیل نے جان کے سول سٹرکچرز کو ہٹ کیا ہے تاکہ ایرانیوں کی لائف ڈیفیکلٹ ہو. امریکہ تو ایرانیوں کا ہمدرد بناتا ہو تو ریجیم چینج کروانا چاہ رہا تھا ایرانیوں سے. اسرائیل کا ایجنڈا دوسرا تھا، اسرائیل لانگ ٹرم اچھا نقصان حسن صاحب، پہنچانا چاہ رہا تھا. ایک تو اعلان کیا ہے ڈونلڈ ٹرمپ نے کہ تھینک یو ایران، ہرمز اسٹریٹ آف ہارمز کھولنے کے لیے انہوں نے تھینک یو کا ٹویٹ کیا ہے ٹروتھ سوشل پر. اس کے علاوہ انہوں نے ایک اور بیان بھی داغا ہے، انہوں نے بولا ہے کہ جو ایرانی بندرگاہوں کی ناکہ بندی وہ جاری رہے گی جب تک ایران سے معاملات 100% حل نہیں ہو جاتے. اگر ایران اسٹریٹ آف ہارمز کھول رہا ہے تو یہ جو امریکی ناکہ بندی ہے بندرگاہوں کی، یہ تو بے سود ہوگی. پر اور جو رپورٹس آ رہی ہیں کہ جو جہاز ہیں وہ فریلی وہ اپنا جو موو کر رہے ہیں، یہ میرا سوال ہے آپ سے. اور دوسرا یہ ہے کہ یہ جو اسرائیل نے لبنان میں جنگ بندی کی ہے، تو اس سے آپ جو انہوں نے بفر زون بنا رہا ہے اسرائیل، تو کیا سمجھتے ہیں کہ جو انہوں نے جس حصے پہ قبضہ کر لیا ہے وہ اپنے پاس رکھے گا، یا ٹاکس میں یہ جو ان کا قبضہ کیا ہوا علاقہ ہے وہ بھی لبنان کو واپس ملے گا؟ دیکھیے، ایک تو ایران کی بندرگاہوں کی کوئی ناکہ بندی نہیں ہے. امریکن وار شپس ہیں ہی نہیں اس زون میں، جو 2 باہر تھے وہ بھی گھر چلے گئے. تو ایفیکٹولی امریکہ کے پاس ناکہ بندی کرنے کے ریسورسز ہی نہیں. نمبر 1. نمبر 2، ابھی تک کلیئر نہیں ہوا ہے کہ لبنان کے پاس اسٹرینگتھ ہے کہ وہ اسرائیل سے ڈیمانڈ کر کے بیچا کہ علاقہ بھی چھوڑ دیں. سیز فائر تو ہو گیا ہے لیکن ابھی تک وہ اس کی کنڈیشن ہمیں پتہ نہیں ہے. تو الٹیمیٹلی تو اس کو چھوڑنا پڑے گا، جیسے 70s میں بھی ہوا تھا، بعد میں بھی ہوا ہے. اس سے پہلے بھی اسرائیل کو وہ علاقے خالی کرنے پڑے ہیں. UN آپریٹرز وہاں بیٹھے ہوئے ہیں، وہ مانیٹر کرتے ہیں. تو یہ جو علاقہ خالی کرنے کا بھی ہمیں نہیں پتا. اگر آپ کو یاد ہو، یہ جو موجودہ لبنان کے صدر ہیں یہ پرو امریکہ ہیں، یہ لائے گئے ہیں فوج کے تھے اسی لیے کہ وہ اسرائیل کو اتنا ریزسٹ نہیں کر رہے. لیکن انفارچونیٹلی کیونکہ گورنمنٹ بہت کمزور ہے فائنینشلی اور فزیکلی، تو وہ حزب اللہ کا کچھ نہیں کر سکتا. اور حزب اللہ جو ہے وہ صرف فوج نہیں ہے، وہ آلموسٹ میونسپل گورنمنٹ ہے. وہ ہر چیز پرووائڈ کرتی ہے، میڈیکل وہ پرووائڈ کرتی ہے، لائیولی ہوڈ وہ پرووائڈ کرتی ہے. تو اسرائیل کا جو بھی چاہے، لبنان کی فوج اور لبنان کی گورنمنٹ میرے خیال میں حزب اللہ کو ٹیم نہیں کر سکتی. اچھا حسن صاحب، یہ بتائیے کہ اللہ کرے، ایک تو سب کو یہی توقع آتے ہیں کہ یہ معاہدہ جلد سے جلد ہو جائے اور مکمل سیز فائر ہو. جنگ بندی کے بعد یا معاہدے کے بعد جو مڈل ایسٹ ہے، مشرق وسطیٰ کا جو سیناریو ہے، آپ کس طرح سے دیکھ رہے ہیں؟ کیونکہ ایسی خبریں ہمارے بھی نظر سے گزری ہیں، آپ کے بھی علم میں ہوگا اور آپ کا تجربہ بھی ہوگا. جو عرب ممالک ہیں، GCC کنٹریز ہیں، نیا آرڈر، نئی صف بندی ہم دیکھیں گے مڈل ایسٹ میں، یا وہی جو عرب ممالک ہیں ڈپینڈ کرتے ہیں امریکہ پہ، اس طرح سے ہی چلتا رہے گا، یا آپ کو کوئی چینجز نظر آ رہی ہیں مڈل ایسٹ میں اس معاہدے کے بعد؟ دیکھیے، یہ تو بالکل بغیر شبہ کے کلیئر ہے کہ وی ول سی اے نیو مڈل ایسٹ. مڈل ایسٹ ول بی چینج. اس کی وجہ یہ ہے کہ بہت عرصہ انہوں نے امریکہ کے ساتھ دوستی کر کے، ڈیفنس پیکٹ کر کے دیکھ لیا، اس نے وہ ڈیزائرڈ سیکیورٹی پرووائڈ نہیں کی. شاید انٹرنل تو پرووائڈ کر دی لیکن ایکسٹرنل نہیں پرووائڈ کی. تو اب عرب لیڈرز کو اچھی طرح پتہ چل گیا. آپ کو پتہ ہے کہ پاکستانی ٹرپ سعودی عرب پہنچ گئے، پاکستانی ہوائی جہاز پہنچ گیا، اور مجھے لگتا ہے اور ممالک بھی
पाकिस्तान से इसी तरह के मुआहदे और उम्मीद करेंगे। तो वी विल सी ए डिफरेंट मिडल ईस्ट जो बड़ा। अच्छा शाह साहब, इसी प्रोग्राम चूंकि प्रोग्राम जो है वो अपने इख्तिताम पे पहुंच रहा है, आखिर में मैं आपसे ये भी जानना चाहूंगा इन कंक्लूडिंग रिमार्क्स कि अब जाहिर है अब इस जंग के बाद जैसे आपने कहा कि मिडिल ईस्ट चेंज हो जाएगा, अब जाहिर है पहले तो बहुत बड़ा मामला था लिबनान का, लेकिन अब लिबनान के हवाले से भी तो ये एक पॉजिटिव खबर हमारे सामने आई है। अब मामला जो रहता है वो फलस्तीन का है, और फलस्तीन के हवाले से पूरी दुनिया जो है वो इस वक्त सिचुएशन में, इस जंग में जो ईरान आया या ईरान के साथ जो मामला हुए वो भी फलस्तीन की वजह से हुए। तो अब आपको क्या लगता है, अब अगर मिडिल ईस्ट चेंज होता है तो क्या फलस्तीन के हवाले से भी कोई, जिस तरीके से ये ट्रंप साहब बड़े दावे कर रहे हैं जंग रुकवाने के, तो क्या फलस्तीन के हवाले से भी कोई रोल पाकिस्तान हो या उसमें मुस्लिम उम्मा हो कोई रोल प्ले कर सकते हैं फलस्तीन के लिए? मेरा नहीं ख्याल कि मुस्लिम उम्मा को कोई भी फिक्र है फलस्तीन की। ईरान को तो है और पाकिस्तान को थोड़ी है। तो पाकिस्तान के अवाम खास तौर पे ईरान, उनकी ख्वाहिश है कि फलस्तीन का मसला हल हो। लेकिन अगर आप गौर से देखें, फलस्तीन का प्रॉब्लम बड़ा अजीब व गरीब है। गजा तबाह हो गया है, गजा को वो शिफ्ट करना चाहते हैं, अमेरिका भी और इजराइल भी, इसलिए कि जो इंडिया का प्रपोज रास्ता है इंडिया मिडिल ईस्ट इजराइल से होते मेडिटेरेनियन तक का, वो बैंक गाजा से गुजरता है। अगर गाजा दोबारा बन जाता है, हैबिट हो जाता है, तो वो रूट डाइवर्ट करना पड़ता है। फिर लोग कुछ कहते हैं गैस वहाँ, तो अल्टीमेटली ये रिसोर्सेज की जंग है। ईरान को भी जो टेम करने की कोशिश की जा रही थी वो रिसोर्सेज के लिए थी। तो मेरा नहीं ख्याल कि फलस्तीन के हालात तब्दील होंगे, इसलिए कि एक तो उम्मा ने उसको बिल्कुल इग्नोर कर दिया है। और देखिए इतने हंगामों में भी कोई आवाज नहीं, किसी ने लिबनान की सपोर्ट में आवाज नहीं उठाई। तो ये बड़ा सैड वो है। लेकिन सूरत हाल ये है कि फलस्तीन के हालात नहीं बदले। ठीक है, बहुत शुक्रिया सैयद हसन हबीब साहब प्रोग्राम में हमें टाइम देने के लिए। नाज़रीन अवां ॻाल्हि ॿुधी सैयद हसन हबीब साहब जी। आख़िर में नईम साहब अवां जेकॾहिं कंक्लूडिंग रिमार्क्स ॾियणु चाहियो, अवां ओवरऑल ज़ाहिर इन सॼी सूरत हाल खे वॉच कयो, आख़िर में तव्हांखे लॻे थो पियो त ज़ाहिर जीअं हसन हबीब साहब बि ॻाल्हि कई त बाक़ी मामला त चलो हल थी विया, ईरान वारो मामलो बि हल थिए थो, पर पोइ त आख़िर में फलस्तीन जो मामलो आहे उहो त इंतिहाई संजीदा मामलो आहे। न इहो साक़ बिल्कुलु हसन हबीब साहब जी जेका ॻाल्हि मां हुन सां इतफ़ाक़ थो कयां त दुनिया जी जेका अक्सरियत आहे मुल्कनि जी, मुस्लमाननि जी, उहा जेके मुल्क आहिनि उन्हनि जी प्रायोरिटी में फलस्तीन न आहे शामिल। ठीकु आहे, ईरान मुख़्तलिफ़ वक़्तनि ते विढ़ंदो रहियो आहे, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते चवंदो रहियो आहे, ऐं पाकिस्तान जे तरफ़ां बि इलाही जेके त फलस्तीन जे हक़ में बयान ईंदा आहिनि, पर का अहिड़ी मज़बूत अहिड़ो को आवाज़ कोन्हे को जेको फलस्तीन लाइ उथारे। पर हिन वक़्तु जेकॾहिं जंग जो कंक्लूजन तव्हां कढंदव त जेका न सिर्फ़ु तव्हां असां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते प्रोग्राम करे उहो जेको आहे त एनालिसिस ॿुधा आहिनि या कया आहिनि, त पर सॼी दुनिया इहा ॻाल्हि चवे थी त हिन जंग में अमेरिका ऐं इसराइल खे बुरी तरह शिकस्त थी आहे। उन्हनि जो जेको हिकिड़ो बि जेको मक़सदु आहे उहो चाहे रिजीम चेंज हुजे, उन में मिज़ाइल प्रोग्राम हुजे ईरान जो तबाह करणु, या जेको रचायल यूरेनियम आहे उहो हासिलु करणु, या वरी जेका ॿियूं ख़बरूं हलियूं जेका तव्हां बि कुझु अर्सो अॻु में ॾिठी, जेको उन्हनि पायलट रेस्क्यू कयो, दरअसल इहो ऑपरेशन पायलट रेस्क्यू जो न हो, इहो रचायल यूरेनियम जेको ईरान जो उहो हासिलु करण लाइ हो, पर उन में उहो बुरी तरह नाकाम थिया ऐं नतीजे में उहो पंहिंजा 2 जहाज़ बि हेलीकॉप्टर ऐं जेके वॾे महांगा हुआ उन्हनि खे तबाह करे हो त मजबूर थी करे निकिता। त हिन जंग में ठीकु आहे ईरान जो वॾो नुक़सानु त ज़रूरु थियो आहे, पर ईरान सस्टेन करे वियो ऐं ईरान जंग खे पखेड़े वियो, जंहिंजी हीट सॼी दुनिया फील कई, ऐं इन जे करे ईरान हिन जंग जो जेके ईरान खे फातह चइजे त इहो ग़लति न हूंदो। अच्छा, इन में आख़िर में इहो बि ॿुधाइजो, ज़ाहिरा ईरान खे अवां फातह बि चयो, ज़ाहिरा ईरान वॾी कामयाबी आहे ईरान जी ठीकु आहे, कुझु हद ताईं नुक़सानु उन्हनि जो थियो आहे, इंक्लूडिंग लीडरशिप उन्हनि जी सॼी शहीद थी वई, कुर्बानियूं ईरान ॾिनियूं आहिनि, पर मुज़ाहिमत बि कई ऐं आला क़िस्म जी रेसिस्टेंस कई। पर हींअर अव्हांखे लॻे पियो त जेके इस्लामाबाद में ॻाल्हियूं थींदियूं ऐं उन ॻाल्हियुनि में जेकॾहिं पॉज़िटिव रिज़ल्ट निकिरे थो, अनाउंसमेंट बि थिए थी ऐं एग्रीमेंट बि साइन थिए थो, एग्रीमेंट खां पोइ बि अव्हांखे लॻे थो पियो बहसियत नेतन्याहू या बहसियत डोनाल्ड ट्रंप उन एग्रीमेंट ते अमल कंदा, छाकाणि डोनाल्ड ट्रंप हुजनि या इसराइली वज़ीर आज़म हुजनि नेतन्याहू, ॿई यूएन जे चार्टर जी भनकड़ी मुसलसल कंदा रहिया आहिनि, आलमी क़वानीन जी। अव्हांखे लॻे पियो जेके आलमी क़वानीन जी भनकड़ी कंदा आहिनि उहे हिन एग्रीमेंट ते क़ाइमु रहंदा?
इसाक हिन जेका जंगबंदी जी जेके ॻाल्हियूं आहिनि जेके पहिरियों दौर थियो इस्लामाबाद में या यको खां इलाही वक़्त खां जेके कोशिशूं थींदियूं आयूं आहिनि इस्लाम जेको आहे पाकिस्तान तरफ़ां इन खां पहिरियां तव्हांखे यादि हूंदो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर सऊदी अरब विया उन वक़्त खां वठी जेके जंगबंदीअ जी कोशिशूं आहिनि उहे अमरीका तरफ़ां कयूं पियूं वञनि छाकाणि त तव्हांखे ख़बर आहे तव्हां माज़ी ॾिठो हूंदो या जॾहिं बि पाण तारीख़ जा शागिर्द रहिया आहियूं त अमरीका कंहिं बि डिघी जंग जेको आहे न करण जो आदी न आहे रहियो हुननि जो इहो ई जेको आहे तरीक़ेकार आहे तरीक़े वारदात आहे त उते वञिजे उतां जी लीडरशिप खे मारिजे उहो तव्हां ताज़ो वेनेज़ुएला में ॾिठो माज़ी में तव्हां इराक़ में ॾिठो जीअं हुननि सदाम खे खयो या वरी लिबिया जो मिसाल वठो मुअम्मर कज़ाफ़ी जो त उहो लीडरशिप खे जेको आहे कैप्चर करे या उनखे मारे या उनखे पकड़े उन खां पोइ उते रिज्यूम चेंज कंदा आहिनि पर हिते जेको आहे ईरान उन्हनि खे रिज़िस्ट कयो न रुॻो रिज़िस्ट कयो पर रिटालिएट बि कयो ऐं जीअं डोनाल्ड ट्रम्प जो कुझु कलो को या टियों हिकिड़ी अॻु में जो जेको ट्वीट हो उन में उनजो इहो चवणो त अरब मुल्कनि खे इहा उमेद ई न हुई त ईरान मथां हमिलो कंदो पर ईरान जो इहो मौक़िफ़ आहे त मां अरब मुल्कनि ते हमिलो कयो ई न आहे मां जेके अमरीकी जेके मफ़ाद आहिनि मां उन्हनि खे निशानो बणायो आहे ऐं हिन जंग में ज़बरदस्त ॻाल्हि इहा थी आहे त जेके अरब मुल्क आहे उन्हनि तमामु ॾाहप जो मुज़ाहिरो कंदे हुननि जवाबु जेको आहे ईरान खे न ॾिनो छाकाणि त हुननि खे ख़बर हुई हा हुननि खे इहा ख़बर हुई स्ट्रेटेजिकली त जेकॾहिं असां ईरान ते हमिलो कंदासीं त उहो पखिड़िजी वेंदो हे सिर्फ़ु हिते हिन महिल जेको इन्हनि खे अमरीकी मुफ़ादनि खे निशानो बणाए पियो ईरान पोइ असांजे मुल्क ते बि हमिलो कंदो ऐं तव्हांखे ख़बर आहे त अरब मुल्कनि वटि का अहिड़ी फोर्स या अहिड़ो को ठीकु आहे हुननि अमरीका खां हथियार त ख़रीद कया आहिनि पर उन्हनि वटि अहिड़ी का फोर्स न आहे जेका विढ़े त इहो मुमकिन ई न आहे त इहे जेको जंगबंदीअ खां पोइ ईरान ते अमरीका या इसराइल हमिलो जेकॾहिं इसराइल जी तव्हां ॻाल्हि कयो त इसराइल अमरीका खां सवाइ कुझु बि न आहे उहो हिकिड़ी उनखे जेको आहे त मुख़्तलिफ़ पाण प्रोग्राम कया आहिनि मुख़्तलिफ़ जेके सफ़ीर आहिनि जेके आलमी मंज़रनामे ते नज़र रखंदा त उहो उनखे कॉलोनी चवनि था इसराइल खे अमरीका जी त इसराइल त क़तन हमिलो न कंदो बाक़ी अमरीका जे ख़्वाहिश ते अमरीका जी मर्ज़ीअ ते इहा जंग थिए थी तव्हांखे ख़बर आहे त अमरीका हिन जंग मां बुरी तरह फाथो हो सॼी दुनिया जो हुन ते जेका आहे प्रेशर हो छाकाणि त हिन जंग में असां ॾिठोसीं त हीअ टोटली मिसकैल्कुलेशन जी जंग हुई सभ खां पहिरीं मिसकैल्कुलेशन इहा आई त ईरानी क़यादत खे जेको आहे शहीद करण खां पोइ उते रिजीम चेंज थी वेंदी ईअं न थियो उन खां पोइ जेका कैल्कुलेशन हुई त उहो हमलनि में ईरान जेको आहे कमज़ोर थी वेंदो ऐं उनखे जेको आहे त रिटालिएट करण जो जेको आहे मौक़ो ई न मिलंदो इहा मिसकैल्कुलेशन हुई टी मिसकैल्कुलेशन में अमरीका ऐं इसराइल जी इहा हुई त हिन जंग में जेको आहे जेका आहे नेटो जेके इत्तादी आहिनि अमरीका जा उहे अची ट्रिपो ॾेई शामिलु थी वेंदा पर यूरोप ऐं नेटो ऐं सिया जेके इत्तादी जेके फितर इत्तादी सम्झा वेंदा आहिनि एसि ताईं जो बर्तानिया ताईं बि उहे अमरीका सां गॾु न आया इराक़ में जॾहिं जंग थी उन वक़्तु आमना सदकना करे जेके अमरीका जा इत्तादी आहे उन सां गॾु अची विया इन जे करे इराक़ में जेको आहे उन ते उन्हनि जेको ज़मीन जी बूट आर्म्स ग्राउंड कया ऐं हुननि खे नतीजा मिलिया पर हिते हिन जंग में हिननि खे कंहिं बि क़िस्म जो जेको आहे न उहा इहा मिसकैल्कुलेशन हुई इन खां पोइ जेका उन्हनि खे इहा ख़बर ई न हुई अमरीका खे या इसराइल खे ठीकु आहे हिकिड़ो सुठो नेटवर्क मौजूदु हो ईरान में इसराइल जो जंहिं ईरान खे नुक़सान बि पहुचायो उहा क़यादत जी सूरत में हुजे या उन्हनि जे जेके मुख़्तलिफ़ थाक आहिनि उन्हनि जी सूरत में पर जेको हुननि पावर डिसेंट्रलाइज़ करे छॾियो ऐं विदिन जेको आहे त 2 आवर्स जेको आहे हुननि रिटालिएट करणु शुरू कयो तव्हांखे यादि हूंदो जेको लास्ट ईयर जंग थी उन्हनि में हुनखे ईरान खे रिटालिएट करण में जेको 12 ॾींहं जारी रही उन्हनि खे तक़रीबन 16 खां 18 कलाक लॻा ईरान खे पर हिन जंग में ईरान तकड़ो रिटालिएट कयो त इहा सॼी जेका जंग हुई उहा ख़्वाहिशनि ते बदिलई ऐं उनजो नतीजो तव्हां सभिनी साम्हूं आहे ठीकु आहे वॾी महिरबानी नईम सूमरो साहब प्रोग्राम में असांखे टाइम ॾियण जे लाइ नाज़रीन अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी तफ़सीली तौर ते पाण ओवरऑल जंग जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कईसूं ऐं उन में ज़ाहिरा इम्पोर्टेंट रोल जेको पाकिस्तान जो आहे उहो उन ते बि पाण ॻाल्हि ॿोल कईसीं पर उन सां गॾोगॾु ख़ासि तौर ते जेका रीसेंट डेवलपमेंट आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुज़ जेको खुली वियो आहे ऐं उनखां पोइ पॉज़िटिव साइन आहे त हीअ जंग हाणे मुकमल तौर ते रुकिजी वेंदी ऐं उन जा बि एक्सपेक्टेड आहिनि त ईंदड़ कुझु ॾींहं अहम आहिनि ऐं उन हवाले सां एग्रीमेंट ऐं बाक़ाइदा तौरु हिकिड़ो ऐलान कयो वेंदो ऐं हींअर प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी थो पहुचे मूंखे इजाज़त ॾींदा अलाह निगहबान।